ऐं जे करे तू इए करी हा त उन वक्त ही तोखे हयातीअ में ॿीणो अज़ाब ऐं मरण खां पोइ बि ॿीणो अज़ाब चखायूं हा। ऐं पोइ तू पाण लाइ असां जी मुकाबले में को बि वाहिरो यानी वसीलो या मददगार न लही हा। ऐं उन्हनि यानी मक्के जी काफ़िरनि मक्के जी ज़मीन ता तुंहिंजे पेरो खणण जी पूरी कोशिश कई त तोखे उतां जला वतन कनि ऐं हिकड़े इए कनि हा त उन वक्त उहे पाण बि तोखां पोइ सिवाय थोड़े वक्त जे वधीक न रहनि हा। ऐं तोखां अॻु जेके बि रसूल मोकिलियासो उन्हनि सां उहो दस्तूर कायम रहियो यानी जंहिं बि संदन क़ौम खे मुल्क बदल या जला वतन कयो त असां अहिड़ी क़ौम खे हलाक तबाह ऐं बर्बाद कयो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू असां जी उन सुन्नत यानी मुकर्रर कयल कायदे कानून या दस्तूर में का बि फेर फार न ॾिसंदे